नाज़रीन, हैदराबाद जी एडी प्लाई कॉलोनी में शादी हाल अंदर प्लेट साफ़ न मिलण तां तशद्दुद में क़त्ल थियल पोरियत ठारो शोरो जे क़त्ल जी FIR बल्दिया थाणे ते शौकत शोरो जी फरियाद ते चइनि जवाबदारनि मथां दाख़िल कई वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सलीम मलान। जी सलीम, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? शादी हाल में साफ़ प्लेट न ॾियण तां जेको पोहियत आहे थारू शोरो उनखे सख़्त तशदुद बाद क़त्ल कयो वियो हुयो, जंहिंजी FIR जेको आहे मक़तूल जे कज़न शौकत अली शोरो जी मदीयत में बल्दिया थाणे ते दाख़िल कई वई आहे। कलम 302 506/2 114 24 PPC तहत FIR दर्ज कई वई आहे। FIR में जेको आहे टंडो फज़ल वासी शाह मोहम्मद शाह, रिज़वान शाह, फरमान अली शाह ऐं शेज़ान शाह खे जेको आहे नामज़द कयो वियो आहे। FIR में ॼाणायो वियो आहे त शेज़ान शाह जे बच ते शाह मोहम्मद शाह, रिज़वान शाह, फरमान अली शाह इन जेको ठारू शोरो आहे इनखे तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। जॾहिं त इहो ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल राति देरि सां शादी हाल में साफ़ प्लेट न ॾियण ते ठारू शोरो जेको आहे हुनखे इंतिहाई तशद्दुद जो निशानो बनायो वियो हुयो। हुनजी ॿांह भॼी पई हुई ऐं जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि ते हुनखे जेको आहे ज़ख़्म आया हुया, जंहिं सबबु ज़ख़्मनि जा सूर नसण ते फोत थी वियो हुयो। जी सलीम, तफ़सीली ख़बर ॾियण लाइ मुंहिंजी महिरबानी।